नवंदर जो वेगन जी छित ते वेठल मुसाफ़िरनि में झेड़ो थी पियो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। शिकारपुर खां लाड़काणे वेंदड़ वेगन जी छित मथां वेठल ॿ मुसाफ़िर हिक ॿिए सां भोग करण बाद विढ़ी पिया। वेगन जी छित ते मुसाफ़िर विहारींदड़ ड्राइवर ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी आहे। नवंदर मां ख़बर मांखे पिया नवंदर वेझो वेगन जी छित ते वेठल मुसाफ़िरनि में झेड़ो थी पियो। अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। शिकारपुर खां लाड़काणे वेंदड़ वेगन जी छित मथां वेठल ॿ मुसाफ़िर हिक ॿिए सां भोग करण बाद विढ़ी पिया। वेगन जी छित ते मुसाफ़िर बीहारींदड़ ड्राइवर ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी आहे। जी रंजनी मंदिर में मांखे ॾेखारिया इन जा वधीक तफ़सील वठूं टाइम न्यूज़ से रिपोर्टर नूर मोहम्मद सूरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि इन मामले जा? ट्रैफिक कानून जे लताड़ जो सिलसिलो जारी आहे। ही मंदिर आहिनि नवंदेरो शहीद बाबे ज़ुल्फ़कार भुट्टो गेट जा, जेको सखर लाड़काणो बाईपास रोड ते आहे। हिक वेगन ते मथां वेठल ॿिनि मुसाफ़िरनि में मज़ाक में विढ़ी पिया आहिनि, जिन खे मथे छत ते वेठल माण्हुनि छॾाए वरितो आहे। तंहिं बाद वेगन लाड़काणो रवानो थी वई। जहिड़े क़दुरु ॿिन्ही नौजवाननि जो तालुक़ु नवंदरे जे ओकर बिरादरीअ सां ॿुधायो वञे थो, जेके हिक ई जाइ ते लाड़काणे में मज़दूरी पिणु कंदा आहिनि। जी नूर मोहम्मद सूरो, महिरबानी मुंहिंजी तफ़सील ॾियण जे लाइ।